माठ कर तू ॾुध न भरी। वताए फ़क़ीर जो हिकु वधीक दिलचस्प ऐं सभ खां किस्सो। हिन क़िस्म जी वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब करणु न विसारिजो। साथियो, वताए फ़क़ीर वटि हिकु ढगी हूंदी हुई। संदसि माउ उन ढगी सां तमामु घणो प्यार कंदी हुई। हिकु साल ओचितो माल में अची मोड़ो पियो ऐं घणनि ई भाॻनि जा वथाण ख़ाली थी विया। बीमारी जे करे मुख़्तलिफ़ ॻोठनि में माल मरण लॻो। चौधारी माल जे मरण जी दां लॻी पई हुई ऐं वतायो बि उन धक खां बची न सघियो जो संदसि ढगी बि बीमारी में वकड़जी मरी वई। ढगी जे मरण जे करे संदसि माणस रोअण लॻी, पिटण कुटण लॻी। एतिरे में वताए चयसि, अम्मा एतिरो कावड़ न कर। अला साईं मतां क्रोध में अचे ऐं मुर्गो ॾुध बि भराए न वठे। माठ कर न त ॾुध बि भरणो पवंदो। ढगी त वेही पर ॾुध बि ॾियणो पवंदो। साथियो, उमेद आहे त हिन कहाणी जो, हिन किसे जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।